जीअं त असांजी क्लास में अची रहियो आहे वॾेरो क़ासिम खान। हीउ आहे वॾेरो क़ासिम खान जेको तव्हां खां कुझु सुवाल पुछा कंदो, तव्हां जवाब ॾिजो। ऐं बि वॾेरे क़ासिम खान खे जवाब ॾिनो, उनखे हिकु पेन इनाम ॾींदो। हीउ एॾो कंजूस बि न आहे जो तव्हांखे कुझु बि न ॾिए, हे तव्हांखे हर शइ ॾींदो। त हाणे मां वॾेरे क़ासिम खान खे अर्ज़ु कंदुमि त हू तव्हां खां कुझु सुवाल पुछा करे। जी हाँ पुट, सभिनी खां वॾो जानवर कहिड़ो आहे, नालो छा आहे? उस्ताद हाथी। छा आहे, शागिर्दनि खे छा थी सेखारे हुई? छा था चवनि, हाथी? वाह रे वाह। मेरो तुंहिंजो पीउ छा कंदो आहे? सर मुंहिंजो पीउ वॾो धाड़ेल आहे, त ठुल जो नामी गिरामी धाड़ेल आहे मुंहिंजो हिते, सफ़ा ईअं डॉन आहे डॉन। हा पुट त सम्झो, हा पुट त हाणे सभिनी खां जानवर जो नालो छा आहे? छा आहे? उस्ताद हाथी। हाथी। शाबाश शाबाश पुट शाबाश, वाह 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 जो सुवाल कयो। हाणे वॾेरो क़ासिम खान सुवाल कंदो ग़ुलाम अली खां। हा ग़ुलाम अली। हा पुट तूं ॿुधाए। मां आहियां ग़ुलाम अली। हाँ भी सभिनि जो सरदार, शैताननि में शैतान। हाँ खलीफ़ा शैतान हिकु बार अथऊं, जल्दी अथनि धनान पात्र। मां आहियां हाँ भी शैतान तोखे न उस्ताद खणी ड्राइव जाए, तूं मूंखे ईअं ड्राच भला।